वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां महांगाई जी मारियल अफ़वाह मथां वधीक पेट्रोलियम बम किराइण जूं तैयारियूं। हुकूमत तरफ़ां IMF खां ईंदड़ किस्त लाइ पेट्रोलियम लेवी वधीक वधाइण ते ग़ौर। IMF तरफ़ां पाकिस्तान लाइ $1 अरब 20 करोड़ जी ईंदड़ किस्त जी मंज़ूरी लाइ अहम अॻुभिराई। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास 8 मई ते तलब। $1 अरब 20 करोड़ जी ईंदड़ किस्त जी मंज़ूरी जो इम्कान। पाकिस्तान तरफ़ां IMF जूं समूरियूं शर्तूं अॻु ई पूरियूं। इजलास में मौसमियाती तब्दीली प्रोग्राम जे ॿिए जाइज़े जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजनि जी बदिली वारे मामले ते चीफ जस्टिस याहिया अफरीदी जी सदारत हेठि अॼु जुडिशियल कमीशन जो इजलास। जस्टिस बाबर सत्तार इजलास खां अॻु जजनि जी बदिली जे मामले ते चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। ख़त में ट्रांसफर जे मामले ते खेसि ज़ाती तौरु ॿुधण जी दरख़्वास्त। आइन जे आर्टिकल 200 तहत बदिली मामले ते फ़ैसिलो करण खां अॻु कमीशन इजलास में खेसि ॿुधो वञे। जस्टिस बाबर सत्तार जो नालो बि अॼु बदिली लाइ ग़ौर हेठि ईंदड़ जजनि में शामिल आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जी पंहिंजे क़ौमी सलामती टीम सां मुलाक़ात। ईरान पारां जगबंदी लाइ ॾिनल नईं तजवीज़नि ते ग़ौर। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट तस्दीक़ कंदे चयो आहे त अमेरिकी सदर जी सदारत हेठि सिचुएशन रूम में क़ौमी सलामती टीम जो हिकु अहम इजलास थियो, जंहिंमें ईरान पारां जगबंदी लाइ ॾिनल नईं तजवीज़नि ते ग़ौर कयो वियो। उन बाबति वधीक मालूमात सदर ट्रम्प पाण ॾींदो। ईरान बाबति सदर ट्रम्प जूं रेड लाइन्स तमामु वाज़े आहिनि। संदसि आॾो अमरीका ईरान जी अवाम जी सलामती अहम आहिनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी सिफ़ारतकारी लाइ रूस जी हिमायत जी आजियां। संदसि चवणु आहे त उहे रूस सां आला सतही जो राब्तो क़ाइमु करण ते ख़ुशि आहिनि। हलंदड़ वाक़िअनि ते रूस सां असांजी स्ट्रेटेजिक भाईवारी जी गहराई ऐं मज़बूती खे वाज़े करे छॾियो। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार जो चवणु आहे त सामूंडी रस्तनि में रंडक आलमी अमन ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ संगीन ख़तरो आहे। सामूंडी रस्तनि जो तहफ़ुज़ न सिर्फ़ वापार परडिगे तरक़ी ऐं सलामती जदफ़नि लाइ बि अंडर आहे। जदीद मईशत बिना के रंडक जे सामूंडी वापार सां ॿधलु आहे। हुर्मुज़ लंघ जी बंदिश ख़ोराक ऐं तवानाई सां गॾु सप्लाई चेन खे मुतासिर करे रही आहे। उन मामले जे हल लाइ पाकिस्तान चीन सऊदी अरब तुर्किया ऐं मिस्र जहिड़नि बिरादर मुल्कनि सां राब्ते में आहे। पाकिस्तान मौजूदा बहरान खे हल करण लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ते यकीन रखे थो ऐं जंग खे ख़तमु करण ऐं अमन क़ाइमु करण लाइ हर मुमकिन क़दम खणण लाइ तयारु आहे। सखर जे बागरजी वारे कचे में जोतोई बिरादरी जी ॿिंदुरनि में पुराणी तकरार ॿीहर भड़की पियो आहे। हथियारबंदनि जे हमले में नौजवान अब्दुल करीम जोतोई मारिजी वियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त पुराणी तकरार तां सदन लियाकत एहसान ग़लमाणी ऐं ॿिनि हमलो करे नौजवान खे क़तल कयो। गाजी खाबड़ वेझो ॻोठ गढ़ी माकोड़ो में कार इल्ज़ाम हेठि नारी क़तल जवाबदार हनीफ़ उर्फ अरबेलो भट्टी कार इल्ज़ाम हेठि नायला भट्टी खे गोलियूं हणी क़तल कयो। ठरी मीरवा वेझो जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फौत। पारसन जो थाणे अॻियां लाश रखी धरणो। ॻोठ मोहिब अली ख़ासकेली में सोटनि जे जहिड़े में ज़ख़्मी थियल ओशा ख़ासकेली अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾेई छॾियो। वारसनि तरफ़ां लाश एम्बुलेंस में रखी थाणे अॻियां एहतिजाज जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे क्वालीफायर मैच में अॼु पेशावर ज़ल्मी इस्लामाबाद यूनाइटेड जूं टीमूं आम्हूं साम्हूं। विनर टीम फाइनल लाइ क्वालीफाई कंदे ऐं हारायल टीम एलिमेंटर 2 में पहुची वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PSL जूं प्ले ऑफ मैचूं स्टेडियम में ॾिसण जी इजाज़त ॾेई छॾी।